अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मईशियत बहितर थी रही आहे ऐं सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि ऐं महांगाईअ में घटिताईअ वारी कोशिशुनि जा बि नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। पंहिंजे ट्वीट में इमरान ख़ान चयो आहे त मुंहिंजी हुकूमत जे इक़्तिदार में अचण खां पोइ आम वाहपे जे शयुनि जे टैक्सनि ऐं नाणे जी वाध में घणी घटिताई आई आहे। मूं पहिरियां ई पंहिंजे मुआशी टीम खे ॿुधाए छॾियो हो त उहा होशियार रहे ऐं महांगाईअ ते ज़ाब्ते आणण लाइ पंहिंजा समूरा वसीला क़तब आणे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हुकूमत पारां सिंध जे तरक़ियाती मनसूबनि में रंडकूं विझण वारनि इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। कराचीअ में तक़रीब खे ख़िताब कंदे असद उमर चयो त सिंध हुकूमत कराचीअ खे पंहिंजो नथी सम्झे। मुराद अली शाह कराचीअ जा इंतिज़ामी सियासी ऐं माली मामला मक़ामी इंतिज़ामिया खे ॾियण जी हामी भरी हुई पर पंहिंजो वाइदो पूरो न कयो। जनवरीअ में महांगाई घटिजी 5.7% थी वई आहे। महांगाई अॻूणियुनि हुकूमतुनि खां घटि आहे। सिंध में हाणे लाश खणण लाइ सरकारी एम्बुलेंस बि न मिलंदी। सिंध सिहत वारे खाते नओं फरमान जारी करे छॾियो। समूरियुनि अस्पतालुनि खे ख़त लिखी चयो आहे त रुगो इंतिहाई बीमार मरीज़नि खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस ॾिनी वञे। लाश मुंतक़िल करण लाइ मरीज़ जो वारिस का ख़ासि मख़सूस प्राइवेट गाॾी कराए। सिंध जे समूरियुनि अस्पतालुनि में बैनर्स लॻाया वञनि त एम्बुलेंस लाश जे मुंतक़िलीअ लाइ न आहे। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो सिंधी नौजवान क़ौमी क्रिकेट टीम में शामिल। दादूवासी लेग स्पिनर ज़ाहिद महमूद भट्टी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ T20 सीरीज़ में टीम जो हिसो बणिजी रहियो आहे। बाबर आज़म टीम जी क़यादत कंदो। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ मोहम्मद हफ़ीज़ क़ौमी टीम मां ड्रॉप। हैदर अली, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद रिज़वान ऐं दानिश अज़ीज़, इफ्तिखार अहमद ऐं मोहम्मद नवाज़ टीम में शामिल। नून लीग पारां वफ़ादारियूं तब्दील करण लाइ इंतकामी कार्रवाइयुनि जो इल्ज़ाम ख्वाजा सअद रफ़ीक़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सेनेट इलेक्शन में असांजे मेंबर्स खे वफ़ादारियूं तब्दील करण लाइ ब्लैकमेल करे ड्रेजारियो पियो वञे। हुक्मरान नवाज़ शरीफ़ ऐं नून लीग जे दुश्मनीअ में मुल्क तबाह करे रहिया आहिनि। अयाज़ सादिक़ चयो त असां इंतकामी सियासत में यकीन नथा रखूं। हुक्मराननि खे हिन वक़्तु बदनामी मिली रही आहे। अलाह ताला उन्हनि खां हिसाब वठंदो। वज़ीर आज़म जे सलाहकार शहबाज़ अकबर चयो आहे त नवाज़ शरीफ़ मुल्क में छांगा मांगा ऐं पैसे जी सियासत मुतारिफ़ कराई। पंजाब में नून लीग जे 36 ॼणनि खां 210 अरब रुपयनि जा कब्ज़ा छॾाया। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज़ अकबर चयो त नून लीग जी सियासत में नज़रिए बदिरां माफ़िया कंट्रोल करे वरितो आहे। PDM जो मक़सदु ज़ाती मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करणु आहे। सियासत में मेंबर्स ख़रीद करण जो सिलसिलो नवाज़ शरीफ़ ई शुरू कयो हुयो। PDM जा वॾा NRO चाहिनि था। भिरिया रोड में मंशियात जो कारोबार सरेआम पियो हले। आख़िर उनखे केरु रोकींदो। आम शहरी मंशियात फ़रोशनि खे मना था कनि त उहे नशे जी हालत में आम शहरियुनि सां विढ़ण ते लही था अचनि। शहरनि लाइ मंशियात फ़रोशनि वॾो आज़ार करे छॾियो आहे। इंतिज़ामिया खे सभु ख़बर आहे मंशियात किथे ऐं केरु पियो हलाए, पर रिश्वत वठी इंतिज़ामिया बेख़बर बणियो वते। अॼु हीरोइन वापराइण सबबि 12 बचनि जो पीउ नदीम पुटु अकबर मलक फ़ौत थी वियो। हीरोइन वापराइण सबबि हलंदड़ साल में फ़ौतियुनि जो अंगु वधी 8 थी वियो। मोरोवे जो पुराणा जतोईअ में जतोई बिरादरीअ जे माण्हुनि मिसकीन फारूक मंगीअ मथां तशदुद कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे मोरो अस्पताल आंदो वियो जिते डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾिनी वई। मौक़े ते ज़ख़्मी थींदड़ नौजवान ॿुधायो त मूं मथां ॻोठ जे भाउसरनि हला करे तशदुद कयो आहे। जंहिं ते नौजवान चयो त मूंखे मंज़ूर ख़ान, मुश्ताक, तालिब ऐं ॿियनि चयो त ज़मीन तां तो गाह कयो आहे जॾहिं त मूंखे का ख़बर ई न आहे। जंहिं ते उन्हनि मूं मथां कुहाड़ियुनि जा वार करे ॾिना, जंहिं ते हुन मुतालबो कयो आहे त मां मिसकीन ग़रीब आहियां ऐं हू बाअसर आहिनि। हुन IG सिंध ऐं SSP नुशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। सिंध जे लाइव स्टॉक फिशरीज़ खाते में 2000 खां मथे स्टॉक असिस्टेंट बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार न मिलियो। नौजवान दरबदर वारी ज़िंदगी गारण ते मजबूर, जंहिं ख़िलाफ़ भिरिया सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतजाज ऐं अलामती बुख हड़ताल कई वई। जंहिं ते नौजवाननि दाहींदे चयो त हुननि 2013 जे दौरान सकरंड एग्रीकल्चर इंस्टीट्यूट मां 2 सालनि जो कोर्स पास कयो आहे, पर हिन महिल ताईं खेनि असिस्टेंट स्टॉक खाते में नौकरी नाहे मिली सघी। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त जल्द असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में कराची प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। अठहठ मोरी शहर में दुकानदारनि खे नोटिस मिलण ऐं दुकान ड्राइण ख़िलाफ़ शहरनि वॾेरे हुज़ूर बख़्श बिरोई
अमीर अली चांडियो ऐं शबीर बिरोईअ जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो। दुकानदारनि शहर बंदि कराए एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते अॻुवाणनि चयो त दुकान ड्राइण सां बेरोज़गारी वधंदी ऐं ॾोह वधंदा, जंहिं ते हुननि जज साहब खे अपील कई आहे त पंहिंजे हुकुमनामे ते नज़रसानी कई वञे। सहाफ़त खे 35 साल ॾींदड़ नवाबशाह प्रेस क्लब जो बानी मेंबर मौजूदा नायब सदर हाकिम ख़ासकेली लाॾाणो करे वियो। प्रेस क्लब पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान। हाकिम ख़ासकेली 85 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम जी जनाज़ा निमाज़ आबाणे ॻोठ बानो ख़ासकेली 60 मील रोड वटि अदा कई वई, जंहिं जी जनाज़े निमाज़ में सियासी समाजी मज़हबी ऐं सहाफ़ी हज़रात वॾे अंग में शिरकत कई ऐं पोयरनि सां ताज़ियत पिणु कई। नवाबशाह में सहाफ़ी अली रज़ा बलोच जे प्लाट ते हथियारबंदनि कब्ज़ो करे फायरिंग करणु शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में संदनी माण्हू फ़क़ीर जी कोहीअ जो रहवासी 20 सालनि जो जमील बिरोई ज़ख़्मी थी पियो, जंहिं खे पीपल्स मेडिकल इस्पताल आंदो वियो, जंहिं ते सहाफ़ी अली रज़ा ॿुधायो त बिरोई बिरादरीअ जे हथियारबंदनि अली दोस्त बिरोईअ जी अॻुवाणीअ में असांजे ज़ाती प्लाट ते हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे असांजे घरनि ते फायरिंग शुरू कई आहे, जॾहिं त पुलिस संदन साथी बणियल आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।